नाज़रीन, योम तकबीर के हवाले से आगाह कंदासीं। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विस चीफ्स तरफ़ां आवाम खे वाधायूं ॾिनियूं वियूं आहिनि। ISPR पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त योम तकबीर 1998 ईस्वी में पाकिस्तान जी जोहरी ताक़त तौरु उभरण जी याद में मल्हायो वेंदो आहे। ISPR मूजिबि हथियारबंद फ़ौज वतन जी सलामती, तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ हर वक़्तु तयार ऐं पुरज़म आहे। ख़बर मथे पहुचायूं पिया। योम तकबीर के हवाले से आगाह कयूं पिया। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ तरफ़ां आवाम खे वाधायूं ॾिनियूं वियूं आहिनि। ISPR पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त योम तकबीर 1998 ईस्वी में पाकिस्तान जी जोहरी ताक़त तौरु उभरण जी याद में मल्हायो वेंदो आहे। हथियारबंद फ़ौज वतन जी सलामती, तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ हर वक़्तु तयार ऐं पुरज़म आहे। यादि रहे त योम तकबीर अॼु समूरे मुल्क में मल्हायो पियो वञे। योम तकबीर के हवाले से आगाह कयूं पिया। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ तरफ़ां आवाम खे वाधायूं ॾिनियूं वियूं आहिनि। ISPR पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त योम तकबीर 1998 ईस्वी में पाकिस्तान जी जोहरी ताक़त तौरु उभरण जी याद में मल्हायो वेंदो आहे। हथियारबंद फ़ौज वतन जी सलामती, तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ हर वक़्तु तयार ऐं पुरज़म आहे।